अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम सुब्हानल्लाह बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाहा व कूनू मअस-सादिक़ीन सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुन नबियुल करीमुल अज़ीम निगाहे वली में वो तासीर देखी बदलती हजारों करोड़ों की तकदीर देखी। हज़रत मोहतरम मौजूदा परवाना सभी सिंह अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। सब का जिक्र बुलंद और जिक्र तो ला इलाहा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जिक्र का बाद बोलिया का दरबार में दुरूद और सलाम ने नजर आमद दिल जे के रही सब बुलंद औसा इन अकीदे सा गुंबद खिजरामा तो असा के महबूब दिसे तो सुनाने तो असा के दुरूद और सलाम दी करे जवाब अता फरमाए तो इन अकीदे सा बुलंद औसा दिल जे के रही सा सल्लल्लाहु अलैहि रसूल मुझे महबूब वजह फरमानो अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में इरशाद फरमायो दिल ठारे चो सुभान अल्लाह ताला या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व कूनू मअस-सादिक़ीन ए ईमान वारो मो अल्लाह का डरो ऐं मुझे सच्चन सा गड गुजारियो मुझे सच्चन सा ए महबूब वजह परवानो रब पाक जो तवा सा के हुकुम थियो त मुझे सचन बारन सा गड गुजारियो पर रब पाक ते कंडीशन अल्लाह वारन सा गड केर गुजारींदा रब पाक फरमायो ए ईमान वारो या अय्युहल्लज़ीना आमनु ए ईमान वारो ओ मुझे महबूब जा परवानो तवा सा के खबर पई त अल्लाह वारन सा गड केर गुजारींदो मुझे रब पाक फरमायो खिताब कैसा है ईमान वारन सा है रब पाक कैसा मुखातिबा ईमान वारन सा कोई भी गालायो कैसा मुखातिबा या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व कूनू मअस-सादिक़ीन ईमान वारो अल्लाह का डरो ऐं मुझे सच्चन सा गड गुजारियो हुकुम के किया ईमान वारन के हुकुम के किया बुलंद आवाज सा हुकुम के किया वो सरदार अली शाह करे हाने तवा सा के या खबर पई त अल्लाह तबारक व तआला यो अल्लाह वारन सा गड गुजारण जो हुकुम ईमान वारन के कयो सुभान अल्लाह
के हुकुम थियो ईमान वारा बुलंद आवाज़ ईमान वारा के हुकुम थियो वो मुझे महबूब जा परवानो रब पाक ईमान वारन के हुकुम कयो त मुझे बानन सां गॾु गुज़ारियो हाणे तव्हां असांखे इहा ख़बर पई त अल्लाह वारन सां गॾु उहो गुज़ारींदा जेके ईमान वारा हूंदा अल्लाह वारन सां गॾु के गुज़ारींदा बुलंद आवाज़ के गुज़ारींदा ॿिए खे ताक़त हाणे न जेको तोखे झले त अल्लाह वारनि ॾे न वञा अल्लाह वारनि वटि छा तोखे मिलंदो आहे त पोइ सियाणो आहे सम्झी वञा जेको तोखे चवे त अल्लाह वारनि में छा रखियो आहे अल्लाह वारनि ॾे छो था वञो त पोइ सम्झी वञा पोइ मुंहिंजे रब पाक जेको फरमायो आहे उनखे यादि कजां या अय्युहल्लज़ीन आमनु तक़ुल्लाह वकूनू सादिकीन या अय्युहल्लज़ीन ए ईमान वारो हाणे जेको अल्लाह वारनि ॾे वञे अल्लाह वारनि सां निस्बत रखे अल्लाह वारनि सां निस्बत केरु रखंदो रब पाक फरमायो ए ईमान वारो मूं अल्लाह खां ॾिजो ऐं मुंहिंजे सचनि सां गॾु गुज़ारियो रब खां ख़ौफ़ ज़िंदा थी करे रब खे राज़ी करे मुंहिंजे महबूब जा परवानो जॾहिं अल्लाह वारनि जी तव्हां सां दरबार में वेंदा हो दुनिया वारा तव्हां सां झलींदा आहिनि अल्लाह वारनि ॾे छो था वञो तव्हांखे छा थो मिले त पोइ सम्झी वञा त हे ईमान वारो बुलंद आवाज़ सां जेको अल्लाह वारनि खां रोके त अल्लाह वारनि ॾे न वञा वो पक समझी वञा त ईमान वारो बुलंद आवाज़ सां ईमान वारो अल्लाह वारनि सां उहो गॾु गुज़ारींदा जेके मुंहिंजे महबूब जा परवानो पंहिंजे रब खां ख़ौफ़ज़दा थी करे अल्लाह वारनि जी दरबार में वञी करे अल्लाह वारनि सां निस्बत रखंदा ओ मुंहिंजे महबूब जा परवानो आहे त निस्बत जो कमाल फरमायो मुंहिंजे ॿारनि सां गॾु गुज़ारियो मुंहिंजे प्यारनि सां गॾु गुज़ारियो ओ मुंहिंजे महबूब जा परवानो तव्हां असां अल्लाह वारनि ॾे ईअं न वेंदा आहियूं रब जो हुकुम आहे त मुंहिंजे ॿारनि सां गॾु गुज़ारियो मुझे महबूब करीम कायनात जे सरदार वरी तो असां के अल्लाह वारनि सां गॾु गुज़ारण जो तौर तरीक़ो भी सिखाया मुझे महबूब करीम कायनात जे सरदार रहमत लिल आलमीन फरमायो ए हैदर इकरार ए उमर फारूक हेदे अचो हैदर इकरार शेर खुदा भी अचन था हज़रत उमर फारूक भी अचन था महबूब करीम पांजो कुर्तो मुबारक खणी करे बिनी गुलामन के ॾियनि था त ए हैदर इकरार ए उमर फारूक हे कुर्तो खणी वञो मां महबूब जा सलाम भी खणी वञो महबूब जो कुर्तो भी खणी वञो मां तव्हांखे दुनिया वारनि खे पंहिंजे उम्मतन के बुधाया तो अल्लाह वारनि सिर्फ वञबो न है मां महबूब तव्हांखे दुआ जो भी तरीक़ो सेखारियां थो त पंहिंजे लाइ त दुआ घुरायो पर पंहिंजे दोस्तनि जे लाइ भी दुआ घुरायो मिट माइटनि जे लाइ भी दुआ घुरायो महबूब मुस्तफा जी उम्मत जे लाइ भी दुआ घुरायो ए हैदर ए उमर फारूक के कुर्तो खणी वञो मुझो उम्मती जंहिंजो नालो उवैस आहे वञी उनखे कुर्तो वञी मुझो पहुचाए करे सलाम ॾियोसि ऐं चवोसि त मुंहिंजे महबूब कायनात जो सरदार सभु नबियनि जो सरदार रसूलनि जो सरदार ख़ातमुन नबी तोखे हुकुम थो करे त मुंहिंजी गुनहगार उम्मत जे लाइ दुआ मुझी गुनाहगार उम्मत जे लाइ हाणे हिन फैसलो तू कर नबी के दुआ करण जी जरूरत कहिड़ी जॾहिं महबूब करीम कायनात जे सरदार रहमत लिल आलमीन शहदार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे लाइ नबी भी सुबंदा आया उम्मत जो इहो मकाम आहे त महबूब कायनात जे सरदार जो मकाम छा हूंदो पर हैदर इकरार शेर खुदा के मोकिलण हज़रत उमर फारूक के मोकिलण ये तो असांजे लाइ सबब
तो मां नबी पंहिंजे सहाबा के मोकले करे तव्हां के सबक थो ॾियां त अल्लाह वारनि वटि वञो मूं नबीअ जो हुकुम थे आई वरी पेरवी हैदर इकरार शेर खुदा हज़रत उमर फारूक जी हुजे सुभान अल्लाह अरे अल्लाह वारनि दे वजन हैदर इकरार शेर खुदा जी सुन्नत सुभान अल्लाह हज़रत उमर फारूक जी सुन्नत और सरदार अली शाह ये खड़ी चवे तो नबियन की भी सुन्नत अल्लाह वारनि दे सुभान अल्लाह हे वरी चवंदो कियां तो सरदार अली शाह दे करे हज़रत मूसा अलैहिस्सलाम आया सुभान अल्लाह केर मूसा अलैहिस्सलाम हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह तबारक व तआला दरबार में तुझे मालिक तुझे बाने के साथ मां मुलाकात किया सुभान अल्लाह तो नबियन में मुंह जो शान के जो शान को सुभान अल्लाह हाने इजाजत दे तो मां तुझे के बाने सामने रब पाक फरमाता आ मुझो बानो है जो नालो है हज़रत खुजर सुभान अल्लाह हज़रत मूसा अलैहिस्सलाम रब पाक निशानी दी तो जाथे मच्छी जिंदा थी दरिया में बिन दरिया ते लुपादा दरिया मिलन या दरिया गज निकलन होता उन जाए ते मच्छी जिंदा थी दरिया में दाखिल थे समुद्र में दाखिल थे उते हज़रत खजर अलैहिस्सलाम मिलंदो तो सरदार अली शाह अर्ज़ करे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो सफर करण आया तव्हां असां जो भी अल्लाह वारे जे दीदार जे ला सफर करण हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी सुन्नत जेको न तोखे रोके त अल्लाह वारनि दे न वञ छा अल्लाह वारनि दे पोइ पक सम्झजां त हे क़ुरान जो भी इनकारी आहे रब जो भी तो रब पाक कुरान में फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व कुनू मअस-सादिक़ीन सुभान अल्लाह ए मुझे महबूब करीम कायनात जे सरदार फरमाया तो वणो उवेस करनी दे गुलाम नवाज जो उवेस केदा सुभान अल्लाह मुझे करीम रहमत लिल आलमीन फरमाया तो मुझो उम्मती कल में पढ़ण वारो गुलामन अर्ज के मुझा महबूब करीम कायनात जा सरदारों ने ज़ाहिरी तवज्जो दीदार कयो पण फरमायो ज़ाहिरी दीदार भी कोन कयो थे वो तो दीदार कयो थे पर ज़ाहिरी दीदार कोन कयो थे गुलामन अर्ज के मुझा महबूब जे ज़ाहिरी दीदार भी न कयो थे एडो मकाम एडो शान जो तवा नबी पांजा उम्मता पांजा नबी साहबी मोकले करे पांजी गुनहगार उम्मत जला दुआ था घुरायो करीम रहमत लिल आलमीन फरमायो रब पाक इने उवेस जो एडो त मकाम कयो आ ओ मुजा महबूब इन जो मकाम किए बुलंदा महबूब करीम कायनात जे सरदार फरमायो इनके अमर जी दुआ है हाय हाय सुभान अल्लाह के जी दुआ है बुलंद आवाज़ के जी दुआ है वो सरदार अली शाह करे जे अमर जी मुझा प्यारा दोस्तों दुआ जो यो कमाला तब नबी जी दुआ जो कमाल छा होंदो महबूब करीम तवा असा के मोकले करे दुनिया वारन के बुधायो त न मां महबूब जो हुकुम आ त मुझे रब जे कामिल बानन जी दरबार में वञो ऐं उन्हनि खां दुआ घुरायो त ॿई जहान तव्हांजा सोना थी पवंदा छो त अल्लाह वारनि जो शान ई निरालो आहे अल्लाह वारनि सां गॾु गुज़ारण रब पाक ईअं त कोन हुकुम फरमायो अल्लाह वारनि सां निस्बत रखण जो कमाल ई निरालो आहे दिल छाड़े जो सुभान अल्लाह ताला छो त मुंहिंजे मुर्शिद सुणे दस्तगीर पीरन जे पीर दस्तगीर दिल छाड़े जो भेज दस्तगीर अगर के मथे करे जो रण कर पीरन जे पीर दस्तगीर मगू सुबानी कुतुब रब्बानी मुर्शिद सुने दस्तगीर फरमाया त जेको मुंहिंजे हथ ते बैयत न करे सघियो या मुंहिंजे मुरीद जे हथ ते बैयत न करे सघियो या अञा बि मुंहिंजे मुरीद जे हथ ते बैयत न करे सघियो सिर्फ इरादो करे त मां दस्तगीर सुने जे कादरी सिलसिले में दस्तगीर जो मुरीद तो थिया मां दस्तगीर उन सां वाइदो तो क्या क़यामत जे जहाड़े जन्नत में कदम पोर कदम पहिरियों उन के जन्नत में सरदार अली
अली शाह हर तकरीर में इन अर्ज कंदो त असा कादरी निंदड़ काना आए हां असा कादरन जो जिम्मो हर तरह जो पीरन जे पीर दस्तगीर खणी छडियो हां तो मुझे मुर्शिद सुने दस्तगीर एड़ो तो जिम्मो कयो अल्लाह अकबर आजकल वरी तमा असा जे इलाके में के वरी एड़ा भी आए वरी हर के जी पांजो तौर तरीको पर के वरी चोंदा रे दस्तगीर सुने जो ना सिलसिलो जो कादरी सिलसिलो आ वो थोड़ो डिम पियो थे वो असा जे पीर के चई अल्लाह अल्लाह ताने टेक दे छादे तो आम मिसाल न दींदा उसी वेठी बुंडर दे चई तान होशियार दे जाओ ताई दी ये भी कम आओ आने दस्तगीर पे चवे उन जे पीर के अरे तो सरदार अली शाह ते ये चवंदो आ रसूलुल्लाह जे दीन जिंदा करना वालो केरा आया थे चौदा भी अल्लाह ने हाथ मत करे जाओ वो ये दीन केरा तवज्जो तो थे आम पीर थियो या मता तो कल करोड़ों को पीर समझे ये तारो पीर कल दे जे जे नाम मुझे मुर्शिद सुने दस्तगीर शाह नक्शबंद देला 150 साल पहले ही बुधायो तो मुझे फैज़ सा आया जने शाह नक्शबंद पाजे मुर्शिद हो जिक्र वतो जिक्र दिल ते न बैठो तारीख गवाह है ये बया बानन दे वठी मुंह पे रोंदो रहो तो हजरत खिज़र अलैहिस्सलाम मिलियोसी केर मिलियोसी हजरत खिज़र अलैहिस्सलाम में चेस सुनाने गाल बुध मु खिज़र अलैहिस्सलाम के इस्मे आज़म जी जरूरत पई मां पीरन जे पीर दस्तगीर जे दर ते रुजू थियुम अर्ज कयुम दस्तगीर सुने निगाहे करम कई इसमें आज़म जी इनायत थी वई हाने बयाबानन में कुछ न मिलंदी मेहनत करनी पवंदी दस्तगीर जो दर वठंदो वेंदे बेड़ो तरंदो वेंदे हथ मथे करे जो उई घड़ी वापस अची करे पीरन जे पीर दस्तगीर दरबार में अर्ज के हाने सुना दस्तगीर प्या केड़ा दर वटाने तू जो दर वतो तो मेहरबानी कर बस करम थींदो वियो इनायत थींदी वई मुझे पीरन जे पीर दस्तगीर छो तक नक्शबंदी हजरत अल्लाह अल्लाह जो जिक्र कंदा जो को मुर्शिद जिक्र दिनो अल्लाह अल्लाह वो दिल ते वेह न दिल जिक्र न पी करे ज़बानी जिक्र न थे पियो पीरन जे पीर दस्तगीर जी दरबार में अर्ज के सुना मेहरबानी ते कुर्ब थे पीरन जे पीर दस्तगीर सुने अब्दुल कादिर जिलानी पांजो हथ मुबारक है जो कहता ये लिखबो है अलफ लाम है सुभान अल्लाह नक्श हिन के नक्श जो पीरन जे पीर दस्तगीर हथ मुबारक जो अल्लाह जो नक्श ठाए करे हिय सीने ते रखी करे दिल ते जो हयो त दिल उन वक्त जो उन वक्त अल्लाह 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 जो जिक्र करने लगी ऐं सारी रात जिक्र थींदो रहियो सुबह जी नमाज का बाद में जह भी ॾिठो उन जी ज़बान मां लफ्ज़ इहो निकितो त शाह नक्शबंद शाह नक्शबंद उन रात खां वठी करे शाह नक्शबंद सरदार अली शाह करे गाल बुध ये सारा सिलसिला जेके तू चवे थो न चिश्तिया सोरवर्दिया नक्शबंदिया ये कल कलोड़ा कादरी जो को जिक्र कादरी सिलसिलो ये कल कलोड़ा ना है यो कादरी सिलसिलो जो को मुझे महबूब सुबानी कुतुब रब्बानी
सुने अब्दुल कादिर जिलानी फरमायो त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूबे मुस्तफा जो पंहिंजे नूर मां महबूबे मुस्तफा जो नूर पैदा फरमायो उन नूर सां गॾु मूं अब्दुल कादिर जिलानी जो रूह पाक पैदा फरमायो। ये कादरी सिलसिलो अॼु जन है हिन कायनात जे ठहण खां अॻु में मुंहिंजे महबूबे सुभानी जो रूह मुबारक महबूबे मुस्तफा जे नूर पाक सां अल्लाह तबारक व तआला गॾु पैदा फरमायो। आलम अरवाह में टे सिफ़ूं घणियूं टे सिफ़ूं लॻियूं अंबिया रसूल औलिया अल्लाह कुतुब गौस आम नबियन जी सिफ़त पहिरीं औलिया अल्लाह कुतुब गौस जी सिफ़त बि महबूब सुभानी कुतुब रब्बानी मुर्शिद अब्दुल कादिर जिलानी जो रूह मुबारक बी सिफ़त में मर्तबे जे करे शान जे करे बी सिफ़त मां रूह मुबारक पहिरीं सिफ़त में फरिश्तन अर्ज़ कियो सुना अब्दुल कादिर पहिरीं सिफ़त अंबिया रसूलन जी अवां खे औलिया अल्लाह में मर्तबो निरालो अवां मेहरबानी करे पोई सिफ़त में सुने अब्दुल कादिर जिलानी फरिश्तन जो जीअं जो ॿुधो त हीअ अंबिया रसूलन जी सिफ़त पाण वरी पोई सिफ़त में हलिया रूह मुबारक करार न पियो वठे बड़ी पहिरीं सिफ़त में अल्लाह तबारक व तआला फरमायो महबूब सुभानी ए मुंहिंजा महबूब पहिरीं सिफ़त अंबिया रसूलन जी तुंहिंजो मकाम औलिया अल्लाह में मुंहिंजो महबूब सुभानी कुतुब रब्बानी वरी पोई सिफ़त सुभान अल्लाह मकाम ऐं मर्तबे रूह मुबारक करार न पियो वठे वरी पहिरीं सिफ़त में रब पाक हुकुम फरमायो त मुंहिंजा महबूब करीम कायनात जो सरदार हाणे पंहिंजे बच्चे अब्दुल कादिर जिलानी खे तूं हुकुम कर मुझे महबूब सुभानी कुतुब रब्बानी मुर्शिद अब्दुल कादिर जिलानी के मदीने वाले साईं हुकुम फरमायो ए अब्दुल कादिर जी अब्बा साईं पहिरीं सिफ़त अंबिया रसूलन जी तुंहिंजो मकाम औलिया अल्लाह में निरालो आहे पोई सिफ़त औलिया अल्लाह जी आहे हाणे उन में करार वठ ॿी सिफ़त में करार वठ ऐं मां महबूब तोसां वाइदो थो कयां क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह तबारक व तआला सुभान अल्लाह मूंसां वाइदो कयो क़यामत जे ॾिहाड़े मां पंहिंजे उम्मतनि खे सॾु कंदुमि जिथे जिथे मां हुजां तूं मूंसां क़यामत जे ॾिहाड़े गॾु हुजिजां मां पंहिंजे उम्मतनि खे सॾु कंदुमि तूं पंहिंजे मुरीदनि कादरनि खे तू पांजे कादिर मुरीदन के सर कजा तेरे जो वाक्यो आलम अरवा तदे भी कादरी सिलसिलो सुभान भैया को मते करी तो तदे त मदीने वाले साईं फरमायो पांजे मुरीदन के सर जा मां पांजे उम्मतन के सरी हाय काल बदल वाह तुझा पीर त कल थिया मुझे सुने अब्दुल कादिर जिलानी जो कसीदो पढ़ी दिस पीरन जे पीर दस्तगीर फरमायो तो हजरत नूह अलैहिस्सलाम जो बेड़ो जूदी जबल ते बिहारण वारो मां अब्दुल कादिर जिलानी
फिराने पीर दस्तगीर महबूब सुबानी कुतुब रब्बानी मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी फरमायो त हजरत मूसा अलैहिस्सलाम वट जो को हासो आ उए मुझे हासन मां हिकड़ो हासो आ तो पीरन जे पीर दस्तगीर महबूब सुबानी मता को तवा के इए चवे ते सरदार अली शाह दस्तगीर सुन जो मकाम सबनी का उत्तम करे छड़ियो न न मुझे मुर्शिद पीरन जे पीर दस्तगीर महबूब सुबानी कुतुब रब्बानी मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी फरमायो ए नबियो ए रसूलो तवा के नबूवत मिली तवा के रिसालत मिली तवा के उम्मत मिली तवा जो शान निरालो आ तवा जे शान जड़ो के जो शान थी न तो सके सुभान अल्लाह पर उम्मत मुहम्मदिया में रब पाक जितना इनाम मुखे दिना है न दुनिया में केखे न दिना है सही तो मजे करी जाओ उम्मत मुहम्मदिया में रब पाक जेके मुखे इनाम दिना है न केखे भी रब पाक इनाम न दिना है छो त नबियन जी गाल दा निराली है उन जो मिसाल वठणो ही ना है सुभान अल्लाह रसूल जो मिसाल शानी निरालो उन जे बारे में सोचे भी कोई न लगे औलिया अल्लाह में रब पाक पीराने पे दस्तगीर महबूब सुबानी कुतुब रब्बानी मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी जो मकाम ही निरालो कयो सुभान अल्लाह दुनिया वाला चवंदा आहिनि त शेख हमार केतरा ही चौदह है तहे सुजरो पीराने पे दस्तगीर जो फिलानो भी मुर्शिदा फिलानो भी मुर्शिदा फिलानो भी मुर्शिदा इंशाअल्लाह मोने दे किताब लिखा पियो एकरो किताब लिखा पियो मकाम गौस आदम मुझे अब्दुल कादिर जीलानी जो मकाम छाए तो ही अजो को पीर ना है महबूब मुस्तफा जो नूर पाक रब पाजे नूर मां पैदा फरमायो उन नूर मां मुझे पीरन जे पीर दस्तगीर जो रूप पाक पैदा फरमायो मुझे पीरन जे पीर दस्तगीर फरमायो त उन नूर सा गद अल्लाह तबारक व तआला मुझो रूप पाक पैदा फरमायो जिथे पाजे महबूब के रहायो उन नूर सा गद मु अब्दुल कादिर जीलानी की गुलामी में रहायो तो सरदार अली यार दे करे जिथे जिथे मुझो महबूब उते मुझो मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी गुलामी में तो तरह तो सरदार अली यार दे करे न मुझे पीरन जे पीर दस्तगीर जे मकाम जो की थी सके सुभान अल्लाह छा पीरन पीर दस्तगीर तू मकाम चवे तो फिलानो मुर्शिदा काल दो दुनिया में को वली ते देखार जो को उवेस करनी जड़ो होजे सुभान अल्लाह हां उवेस करनी गर्दन झुकाए अन्या दस्तगीर आयो ना है सुभान अल्लाह अन्या दस्तगीर सुनो इन दुनिया के उवेस करनी करे जो मुझे मदीने वाले साईं के में जो करे जो जे मदीने वाले साईं जे टाइम में उवेस करनी चवे मुजा मालिक महबूब सुबानी केरा अब्दुल कादिर जीलानी केरा रब फरमा मुझो भी कदीमी महबूबा मुझे महबूबा जो भी कदीमी महबूबा मु रब के हुक्म सा ऐलान करो हर वली जी गर्दन दे कदमा उवेस करनी थी चवे तो मुजा मालिक तू जो भी महबूबा तुझे महबूबा जो भी महबूबा महबूब मुस्तफा जी आलम है हेदरे शायर हेदरे करार शेर खुदा जो शहजादो हसनिया हुसैनिया तो रब जे हुक्म सा ऐलान करो हर वली जी गर्दन दे कदमा उवेस करनी भी गर्दन झुकाए हाय सुभान अल्लाह अरे उन करे मुल्ला मौलवी जो बात दावा करे त दस्तगीर से सिलसिलो खत्म क्यों थे असा जे पीर के चई अरे बुधा तो सही रसूलुल्लाह जे दीन के जिंदा करण वालो तवारो पीर या पीरन जो पीर हसन के मथे करे दस्तगीर पीरा ने पीर दस्तगीर जो चर्चो चांदी दुनिया का वठी करे शुरू थियो तुझे पीर के कुछ सुनाण कुछ लाए को सुनाणे पर पीरन जे पीर दस्तगीर जो चर्चो जमीन ते भी और आसमानन ते भी हाय हाय सुभान अल्लाह पीरन जे पीर दस्तगीर महबूब सुबानी कुतुब रब्बानी मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी दिल चाहे जो सुभान अल्लाह तआला हाथ मथे खड़े करे भेज दस्तगीर महबूब सुबानी कुतुब रब्बानी अब्दुल कादिर जीलानी फरमायो बंदाल शहर जे तरफ मुंह रवानो थियो जामिया मस्जिद जे तरफ वञा पियो रस्ते में ज़ईफ कमजोर लाचार
हिकिड़ो शख्स ॾिठुमि जंहिंजे जिस्म ते हदाई खल हुई, साह में मरे पियो, दम निकिरे पियो। जीअं जो करीब आयुमि मूंखे चई, ए मुय्यदीन सुना, मूंखे सारो ॾे, हथ ॾे। ए अब्दुल कादिर मूंखे हथ ॾे। जियां जो सुने दस्तगीर फरमायो त मां हीअं हथ डिघो करे हथ ॾिनो मांस, उन जो हथ मुंहिंजे हथ में ईंदो वियो। उहो डुबरो ज़ईफ़ थुल्हो मतारो थी करे उथी बीही रहियो। जियां जो उथियो, उथण खां पोइ मूंखे चयाई, ए मुय्यदीन मूंखे सुञाणे थो मां केरु आहियां। उथण खां पोइ जॾहिं जो थुल्हो मतारो थियो, मूंसां ॻाल्हायई। पहिरियों शख्स उहो हुयो जंहिं मूंखे मुय्यदीन सॾियो। अॻ में कंहिं बि मूंखे इहो लक़ब नालो कंहिं न वरितो, उन वरितो। उन मूंखे चयो त सुना मुय्यदीन मूंखे सुञाणे थो मां केरु आहियां। मां चयोमांसि न तूं ॿुधा, छो त मुंहिंजे महबूब जा परवानो सुणो दस्तगीर चवे हा तोखे सुञाणियां थो, पोइ तो असांखे ख़बर कोन पवे हा। पर मुंहिंजे महबूब जा परवानो जेसिताईं गुफ़्तगू न थींदी आहे, ख़बर न पवंदी आहे। जॾहिं जो उन शख्स पुछो त सुना मूंखे सुञाणे थो, ए दीन रसूलुल्लाह जे दीन खे ज़िंदह करण वारा सुञाणे थो मां केरु आहियां। सुणे अब्दुल कादिर जीलानी फरमायो, तूं ॿुधा केरु आहियां। तूं ॿुधा केरु आहियां। उन चयो, ए सुणा मां तुंहिंजे रसूलुल्लाह जो दीन आहियां, जेके तो ज़िंदा कयो। मां ख़त्म थी चुको हुम, मरी चुको हुम, कमज़ोर थी चुको हुम, लाचार थी चुको हुम। ओ सुणा मूंखे सारो ॾेई करे तो ज़िंदा कयो। याने रसूलुल्लाह जे दीन खे ज़िंदा करण वारा। मुंहिंजे दीन जी माना छा आहे? दीन रसूलुल्लाह जे दीन खे ज़िंदा करण वारो। हाणे फ़ैसिलो तूं कर, जेको रसूलुल्लाह जे दीन खे ज़िंदा करे पंहिंजे सिलसिले खे ज़िंदा न कंदो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी। रसूल मुंहिंजा महबूब जा परवाना चवे थो त दस्तगीर जो सिलसिलो खट पियो थिए। असांजे पीर खे चई, सरदार अली शाह तोखां पुछे थो, ॿुधा त सही। हे त पीरनि जे पीर दस्तगीर महबूब सुवानी कुतुब रब्बानी मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी जहिड़ा अॻ में वली ॿुधाईंदा आया। अॻ में वली ॿुधाईंदा आया 5 सदी जे विच में आले रसूल जे घराणे मां सैयद शहजादो हसनी हुसैनी अल्लाह जे हुक्म सां ऐलान कंदो, हर वली जी गर्दन ते कदम। थी दुनिया खां वठी जेके वली थी गुज़रिया, जेके वली थी उहे ॿुधाईंदा आया। महबूब सुभानी कुतुब रब्बानी मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी जे अब्बे साईं फरमायो त मुंहिंजे जॾहिं सुनो अब्दुल कादिर जीलानी जिला मूंखे मदीने वारे ख्वाब में हुकुम फरमायो त ए मुंहिंजा बच्चा तोखे मुबारक अल्लाह तबारक व तआला तोखे फर्ज़ंद उहो अता कयो आहे जीअं हेरे तवज्जो, जीअं नबियनि में रसूलनि में रब पाक मूं नबी ख़ातम नबी जो मक़ाम कयो। औलिया अल्लाह में तुंहिंजे शहज़ादे अब्दुल कादिर जीलानी रब पाक ईअं औलिया अल्लाह में मर्तबो निरालो कयो। मुंहिंजो महबूब चवे त तुंहिंजे बच्चे जो मकाम हुओ आहे जीअं मुंहिंजो नबियनि रसूलनि में आहे। मूंखे ॿुधाए तुंहिंजो अक़ीदो छा आहे? पंहिंजे रसूल जो अक़ीदो छा आहे?
तुझे रसूल आयो अकीदो तुझो बियो भीतर है तो थी सके तो तोरो पीर मते थी सके तो जो तुझो रसूल आजे जो बात अकीदो बियो अल्लाह अकबर मो पाजे किताब कदम यहाँ से ही अला रकबत कुल्ले वलीला में लिखियो तो सुने अब्दुल कादिर जिलानी जे अबे से फरमाया तो मदीने वाले साईं भी मुबारक करीनी फरश्तन भी मुबारक करीनी नबियन भी मुबारक करीनी साहबा भी मुबारक करीनी औलिया अल्लाह भी मुबारक करीनी त तोखे एड़ो शहजादो रब पाक दिनो अजी नबियन में रसूलन में मर्तबो खातमुल नबी जो मर्तबो एड़ी तरह औलिया अल्लाह में तुझे शहजादे अब्दुल कादिर जिलानी जो मर्तबो तो जाने फैसलो तू करे यार जे एड़ो मकाम आ तो तू जी मर्जी आ शेख हमाद दिल ठारे जो सुभान अल्लाह रे बोतो सुभान अल्लाह शेख हमाद पिराने पीर दस्तगीर जे नौजवानी जो अलमा पढ़ाई जो अलमा नौजवानी जो मु अर्ज किया दुनिया वाला चोना तो दस्तगीर सुने मदरसे में तालीम हासिल कई हाँ जी अदा पेरियो पेरियो मोशल पिराने पे दस्तगीर मदरसे में वतो में उस्ताद से पढ़ पाण खामोशी कर जो बे तो उस्ताद जो पढ़ पुत्र सुन तो पढ़े पाण खामोशी कर प्रियो तो उस्ताद खादी के हथ रखी मथे ते पुत्र छम तो पढ़े पढ़ थोरो थोरो पढ़ाए तो पढ़ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पाण फरमाया उस्ताद मुख्य हुक्म रे तो मां पढ़ा मुख्य हुक्म रे उस्ताद ने पढ़ाएगा बाकी उस्ताद का भी पढ़ाए जी उस्ताद पे पढ़ाए डायरेक्ट पढ़ो बिस्मिल्लाह जी चौथा हमला करने वाला भी खोड़ है ना तो सुने दस्तगीर फरमाया तो उस्ताद मुख्य मोकल दे मां पढ़ा उस्ताद जे पुत्र सिद्ध कोने भला तू ही पढ़ भला बुधा तो सही ना भला तू ही पढ़ी बुधा मां तू जो उस्ताद पीरन जे पीर दस्तगीर पढ़ण शुरू कयो पाण पढ़ियो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम सुभान अल्लाह उस्ताद जो पढ़ी न तो उस्ताद ये पढ़ी न तो ना बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सूरह फातिहा सूरह बकर ताते पढ़ंदे पढ़ंदे 89 पारा उस्ताद चयो सोना उम्र त नंढड़ी आ पढ़ण आयो वा या पढ़ाइण आयो भे यार उम्र त नंढड़ी आ जेको 89 पारा हिकड़ी साही में पढ़े तो पढ़ेला है ना सुभान अल्लाह अजकल वाले पढ़ने वाले को पूछा कर रोजा तो रखे चाहिए तो थोड़ी फुटो पर पीरन जे पीर दस्तगीर इन दुनिया ते अचण सा रमजान मुबारक जा रोजा रखी करे दुनिया वारन के दस्यो रब इल्म भी दिनो वात अदब भी दिनो पीरन जे पीर दस्तगीर के अर्ज कयो ओ सुना मुर्शिद मेहरबानी करे इनायत कर पंजे रब का तो छा सिखियो पीरन जे पीर दस्तगीर फरमायो मां पंजे रब का जो कुछ न एक इल्म सिखियो बियो अदब सिखियो सिखियो एक बियो अरे इल्म जरे सिखियो इन को वटो तो तू के वटो तो पढ़ियो हिते हाय हाय देख आ तो सही ना हां पीराने पे दस्तगीर वया इदारन में जरूर है पढ़ना फेज जना दुनिया भर
चौदह अबू सईद केलवी भी मुर्शिदान सरदार अली शाह चवे मुरीद मुर्शिद के फैज़ न दींदो वा मुर्शिद मुरीद के फैज़ दींदो वा सरदार अली शाह लिखे जो किताब मकाम गौस पाक लिखियो वा उन में हवालो दिनो तम हाय हाय तो अबू सईद केलवी फरमाए तो मां पीरन जे पीर दस्तगीर जे हथों विलायत वारो जुको हासिल कयो आया जेको विलायत जो मर्तबो पीरन जे पीर दस्तगीर जे दरत हासिल करे मुरीद थी सके तो मुर्शिद न थो थी सके ये मेरे दिल आ चलन दे बस दस्तगीर सुन फिर फिराने को तो फिराने जो फिर फिर ना सुने दस्तगीर जो मकाम दस्तगीर सुने जो मकाम त निरालो पर सरदार अली शाह अल्लाह ले ऐलान चैलेंज तो करे सुने अब्दुल कादर जीलानी जे मुरीद जे मकाम जेड़ो को तो देखा त सही मुरीद जे मकाम तो देखा अब्दुल रहमान 40 साल अल्लाह जे रहमत जे दरवाजे ते किताब मकाम औलिया और लिखे तो अल्लाह वाले दरबार रहमत वाले दरबार 40 साल गुजरिया हर वली हर कुतुब हर गौस के सुनानी दो उन्हन में मां तवा के मिसाल दिया अब्दुल रहमान तो चवे तवा के मिसाल दिया त औलिया अल्लाह में कुतुबन में गौसन में वलियन में हूं जो मर्तबो इया जिया पखन में कंग पखन में कंग जो मिसाल छोड़ी नहीं तब सभनी पखन मां कंग जी बीची वडी हुंदी है का मुख्तसर अर्ज किया अब्दुल रहमान जॾहिं जो इहा ॻाल्हि कई त मां पंहिंजे मुरीदनि जी मदद कंदो वा मुरीद सॾड़ा कंदो वा मां उन जा वज़न खणी गीचीअ सां कुल्हे ते खणी करे वज़न खणी वेंदो आहियां हिकिड़ो शख़्स उथी बि करे जीअं जुबो मुबारक पातल जीअं वठी सट ॾेई करे लाहे ईअं उछले करे चयो त ए अब्दुल रहमान हलिया मूंसां मुक़ाबिलो कर कीअं मुक़ाबिलो कंदे मल में कुश्ती में विलायत में अब्दुल रहमान उन शख्स जे मथा निगाह कई छा कई गज़ब वाली निगाह अब्दुल रहमान जॾहिं जो उनजे मथा गज़ब जी निगाह कई निगाह करे पंहिंजे मुरीदनि सां मुखातिब थियो ए मुरीदो मां कसम थो खणां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे गवाह बणाए करे मां हिन शख्स जे मथा जॾहिं निगाह विधी पहाड़नि ते बि जहां ज़रा ज़रा थी वञे पर जॾहिं हिन जे मथा जो निगाह विधम वारन मथे जे वारन खां वठी करे पेरन जे वारन ताईं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी रहमत सां वार वार भरपूर ॾिठो फकीर तो फकीर वे 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 तुसां मुक़ाबिलो कोन्हे वेही रहो ऐं गोदरी जेका लाहे उछली न झुको पा उन चयो त जेका लाहे उछलींदा आहियूं असां न पाईंदा आहियूं पा पा सिद्ध न कर फकीर महफिल में वेठो महफिल में वेठे वेठे घर ॾे मुंहुं करे घर वारी जो नालो हुओ फातिमा ए फातिमा कपड़नि जो जोड़ो ॾे उन घर वारी उतो हकल कादरी है वठ अब्दुल रहमान जो ॾिठो हुन जी घर वारी जो बि मकान वालो ये दा करे पुछा कई त मुरीद के जो हाय 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 जेका मुरीद आया पीरन जे पीर सुने अब्दुल कादिर जीलानी भैया तो बगे करी उन जो मुरीद ओ उन अब्दुल रहमान मां त कई दस्तगीर के अल्लाह जे रहमत वाले दरवाजे को ईंदे वेंदे ॾिठो ई कोन्हे अल्लाह जे रहमत वाले दरबार में दरवाजे को और मस्जिद में जो ईंदो त कानो ईंदो जी अल्लाह जी दरबार में माण्हू कानो वेंदो
दरवाजे का अब्दुल रहमान चयो त हर वली हर गौस हर कुदरत खे सुञाणींदो आहे कॾहिं बे अब्दुल कादिर जीलानी खे न ईंदे ॾिठो आहे कॾहिं 40 सालनि में न वींदे ॾिठो आहे ते मुरीदो फिरणा फिरणा वञो अब्दुल कादिर जीलानी जी दरबार में वञी पुछोसि अब्दुल रहमान चवे थो त तूं अलाह वारे दरबार में आयो कोन तुंहिंजी ज़मीन में हिदालो थी आहे मुझे मुर्शिद सुने दस्तगीर खिताब फरमाया पान खामोश कयो फिरणा कादरी पुछो फिरणा तो ए अब्दुल रहमान जा मुरीद चंदा ने वापस मोटाए वठी वञो मुझे अब्दुल रहमान के हे वञी मुझे जवाब ॾियो सही सवाल कयो मोटी आया बराबर हुए मिलिया उनके त्यो अचो ता मोटी हलो जे कारे मोटी न असा मुर्शिद मोकलियो आहे असा के मुर्शिद मोकलियो ता वापस वठी हलो ये के वापस वठी हलो ता जे मुर्शिद को सवाल पुछना है न रण कादिर ने चयो त हल त असा पहिरियों तुंहिंजे मुर्शिद को पुछूंदा पोइ तूं असांजे ऊपर सोचजा अब्दुल रहमान वटि आया अब्दुल रहमान खे चयो त ॿिए ख़बर छा थो चवे अब्दुल रहमान चयो मां चवां थो त अब्दुल कादिर जीलानी जो ज़मीन ते चर्चो ॿुधो थम नालो ॿुधो थम अल्लाह वाली दरबार में ईंदे वेंदे रहमत वाली दरबार में मुखे भी दरबार थींदे 40 साल गुज़रिया आहिनि दरवाजे ते बीठो आ चौकी ॾींदो आ ईंदे वेंदे खे सुञाणींदो आ हर वलीअ खे सुञाणींदो आ कुतुब खे सुञाणींदो आ गौस खे सुञाणींदो आ अब्दुल कादिर जीलानी खे न ईंदे ॾिठो आ न वेंदे ॾिठो अब्दुल रहमान ॻाल्हि ॿुध हाणे मुंहिंजो मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी फरमाए थो ॻाल्हि ॿुध पहिरीं ॻाल्हि त इहा आहे जेको दरबार में हूंदो आहे न दर खां जेको ॿाहिरि हूंदो आहे न त उहो दरबार वारे खे न ॾिसी सघंदो आहे सुभान अल्लाह हाणे ॻाल्हि ॿुध फिलानी राति जेको तोखे विलायत वारो जुबो मिलियो सूरह इखलास लिखियलु रंग साओ हुयुसि तोखे मिलियो अब्दुल रहमान चयो तो हाँ बराबर यार यो साओ जुबो या निशानी लगी या विलायत उन रात मुखे मिली कादिर ने चयो त सुनो अब्दुल कादिर जीलानी चवे तो त इया विलायत रब पाक मुंहिंजे हथों तोखे ॼाराई हिय निशानी सां फिलाणी रात तोखे विलायत मिली मकाम मिलियो मकाम निरालो थियो अब्दुल रहमान चवे तो बराबर या निशानी लगी त कादरी चवण लगा त सुनो अब्दुल कादिर जीलानी चवे तो त विलायत वारो मर्तबो रब पाक तोखे मुंहिंजे हथों ॼारायो अब्दुल रहमान चवे तो बराबर या विलायत मिली निशानी लगी कादिर चयो ॻाल्हि ॿुध 1100 या 11000 औलिया अल्लाह के सावे जुबा रंग जा सावा सूरह इखलास लिखल कुल्लो वल्ला लिखल विलायत वाला जुबा रब पाक ॼाराया बराबर अदा या भी निशानी लगी मुझा कर दसो कादरी चवण लगा त सुनो अब्दुल कादिर जीलानी चवे तो त इन 11000 औलिया अल्लाह के रब पाक मुंहिंजे हथों विलायत ॼाराई त पोइ अब्दुल रहमान चवे तो यार हे त सुल्तान औलिया आहे भाई टमाटे बनी जो ईरान पे दस्तगीर महू सुबानी कुतुब रब्बानी मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी पंहिंजे मुरीद जो क़यामत ते ज़िमो कयो आहे शेख हमाद जी दरबार में आया बस ये ॻाल्हि करे दुआ आए है सुभान अल्लाह शेख हमाद जी दरबार में चिड़चिड़ाहट जो आवाज़ रड़न जो कुकरन जो गावन जो पाण वेही वेही करे शेख हमाद पे हले छॾे छा जो आवाज़ आहे रड़ियूं कुकरूं गावन तुंहिंजी दरबार में जमल वठी मां वेठो आहियां वारो वारो वठो वठां गावन चिड़चिड़ाहट जो आवाज़ आहे छा आहे उन अर्ज़ कयो त सुणा मुंहिंजा मुरीद हिन 12000 बराबर पोइ मूंखे सॾींदा आहिनि त मदद कर पोइ उन्हनि जी नालो वठी करे मां अल्लाह जी दरबार में मदद कंदो आहियां
वो हर एक मुरीद जो 12,000 मुरीदन जा रोज नाला वठी करे अल्लाह जी दरबार में उन जी खताउन गुनाहन जी भी माफी वठंदो आ। अल्लाह जी दरबार में उन जी तौबा ताइब भी कबूल कराइंदो आ। उन जी हाजत रवाई जे अल्लाह को दुआ पूरी करे उन जी हाजत रवाई भी कंदो आ। सुने दस्तगीर फरमायो 12,000 मुरीदन जा रोज नाला वठंदो। शेख अहमद जो हां से 12,000 मुरीदन जा रोज नाला वठंदो आ। ये रोज नाला वठण त वठा नाला घणो नहीं 12,000 जा रोज नाला वठी अल्लाह दरबार मुझा मालिक फलाने मुरीद जी पारा त उन जी तौबा कबूल कजा उन जी हाजत रवाई जेका घुरे दो उन जी दुआ दिल जी तमन्ना पूरी कजा हर एक मुझ 12,000 माशाअल्लाह अल्लाह पारा होंदो त मुझे घर में खाली गुल खेर नाला वठंदे सजो दी महीनो गुजरी वेंदो 12,000 सुने अब्दुल कादिर जीलानी फरमायो गाल बुध सुना हाने तू तो 12,000 जो नालो वठी करे मुरीदन जे ला घुरंदो मां न कंदुमि मां जने मुरीद कया न मां ये न कंदुमि शेख अहमद तरफ सुना बाकी के कंदे तेस तई मां मुरीद न कंदुमि जेस तई मां पांजे रब खां वायदो न वठा जेको मुझी दामन में अचे मुझो मुरीद थे मुझो सदाए मां उन जो क़यामत ताईं अब्दुल कादिर जीलानी ज़ामिन हुजा। ये नहीं नारे पीर जो भेद नारे पीर कोई अंदर मथे खड़ी जो भेद जेको मुझो सदाए जेको मुरीद थे मुझी दामन में अचे मां अब्दुल कादिर जीलानी रब को वायदो वठंदो त जेको मुझी दामन में अचे मुझो मुरीद थे मां रब का पेरा वायदो वठंदो मुझा रब जेको मुझी दामन में अची वने मुझो मुरीद थे मुझो सदाए सदाइण सा उन जो मां अब्दुल कादिर क़यामत ताईं ज़ामिन हुजा। समझ आए भाई दस्तगीर नालो बुलाता रह जाओ मत बंद करो भाई दस्तगीर आया अब्दुल कादिर जीलानी ज़बान मुबारक मा लफ्ज़ मुबारक कठिया तेस तई मुरीद न कंदुम जेस तई रब मूसा वायदो करे। शेख हमाद चवे तो नबियन ने वही इंदिया अल्लाह वाले कशफ थींदो आ त जेके अब्दुल कादिर जीलानी जी ज़बान मुबारक मां लफ्ज़ निकरंदा वया उन लफ्ज़न जो मुखे मुशाहिदो करायो वयो रब पाक जिया अब्दुल कादिर जीलानी जे ज़बान मां लफ्ज़ निकरंदा वया रब पाक फरमायो ओ अब्दुल कादिर जेको तो इरादो कयो आ इयो मां रब कबूल करे छडियो ऐ मां रब तो अब्दुल कादिर सा वायदो तो कया जेको तुझो सदाए जेको तुझी दामन में अचे जेको तुझो मुरीद थे उन जो कब्र में ऐ हशर में ज़ामिन अब्दुल कादिर तू दे मां रब तो सा वायदो तो कया इयो मुझे महबूब जा परवानो शेख हमाद गवाही तो दे जेके अब्दुल कादिर जीलानी लफ्ज़ कढिया रब कबूल करे छडिया ऐ वायदो कयो त उन जो ज़ामिन तू अब्दुल कादिर जीलानी हुंदे और वो सरदार अली शाह तॾहिं चवंदो आहे न बेकार ज़रूर आहियो गुनहगार ज़रूर आहियो मुझे मुर्शिद फरमाया त मुरीद जे तू गुनहगार त ख़बर आहे न तेस ताईं तोखे मौत न ईंदो जेस ताईं रब तुंहिंजी तौबा कबूल न कंदो।
तो मु अब्दुल कादिर जीलानी सा मुझे रब वायदो कयो ए अब्दुल कादिर तेस्ते तुझे मुरीद के मौत न दींदुम जेस्ते मां रब पाक उन जी तौबा कबूल न कया उन जी तौबा कबूल कंदुम कलमे सा उन जो मौत थींदो सोने अब्दुल कादिर जीलानी फरमायो ओ मुरीद जे बिना तौबा जे तोखे मौत अची वने मां अब्दुल कादिर जीलानी तो सा वायदो थो कया तो सा मां अब्दुल कादिर जीलानी वायदो थो कया मां पंहिंजे रब खां तोखे हयाती वठी ॾींदुमि ऐं रब जी दरबार में तुंहिंजी तौबा कबूल कराईंदुमि कलमे सां वरी तुंहिंजो मौत थींदो पहिरें जी तमल छॾियो जी पूरी कायनात में फैज़ पीरन जे पीर दस्तगीर जो सिलसिला तो हज़ारे लखे सिलसिला हैं वडे में वड़ा सिलसिला 4 हैं वडे में सिलसिला वड़ा जी टिनी सिलसिलन के फैज़ मुझे मुर्शिद पीरन जे पीर दस्तगीर जो कादरी सिलसिले जो फैज़ सरदार अली शाह करे औलिया अल्लाह पानी तारीख में लिखन था पिया अल्लाह जा कामिल वली इबादतू कंदे कंदे रियाज़तू कंदे पांजे मकाम ते वनी इंतहा ते पहुंचंदा है कशाला करे पांजी मंजिल ते पहुंचंदा है पांजी यानी इंतहा ते पहुंचंदा है मंजिल ते आखिरी हद तक पहुंचंदा है तो सरदार अली शाह अर्ज करे औलिया अल्लाह वाला लिखन अल्लाह जा कामिल वली लिखन था त अल्लाह जो वली इबादत कंदे कंदे रियाज़त कंदे पांजी मंजिल ते पहुंचंदा है औलिया अल्लाह जी इंतहा हुंदी आ छा हुंदी आ ऐं पीरन जे पीर दस्तगीर महबूबे सुभानी कुतबे रब्बानी मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी जे मुरीद कादरी जी इब्तदा शुरुआत गलायो कोया भी गलायो हुन जी औलिया अल्लाह जी इंतहा हुंदी आ यानी हद ते पुजंदो है कादरी जो सिलसिलो अन्या कादरी सिलसिले में दामन में इरादो कई त मां दस्तगीर सोने जे कादरी सिलसिले में मुरीद थो थिया उन जी इब्तिदा कादरी जो रब पाक वो मकाम कयो हजरत खिज़र अलैहिस्सलाम मुझे महबूब सुबानी कुतबे रब्बानी मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी फरमाते मथे ले आए कर फरमाया ए इस्राइली एरिया ले हजरत खिज़र अलैहिस्सलाम वेई रहो तारीख गवाह है तारीख खोले दी उन तकरीर खां बाद में जे भी औलिया अल्लाह सा हजरत खिज़र मिलियो कैसा औलिया जे भी वली सा हजरत खिज़र अलैहिस्सलाम मिलियो सब का पेरिया उनके दावत या नहीं त तोखे विलायत में मर्तबो शान वधाइणो आ त सुने अब्दुल कादिर जीलानी जी दरबार में वञ कादरी सिलसिलो ये न समझो मुझे मुर्शिद सुने दस्तगीर फरमाया तो 5 वक्त 5 जमात नमाज तू पढ़ मुझे महबूब दे कसरत से दुरूद सलाम तू पढ़ 4 तस्बीह जिक्र बस हां मां जाना मुझे रब जाने ये 4 काम करे तो किसी नहीं तो पीरन जे पीर दस्तगीर दामन में अच्छी तरह से नहीं बशर्ते के शराबी न होजे जानी न होजे पीमा जो नाफरमान न होजे पीरन के दस्तगीर जे कादरी सिलसिले जिक्र तो करे किसी सरदार अली शाह तले बार-बार हर तकीर में ये चवंदा था कादरी ने कर आयो कादरी जो रब पाक वो मकाम कयो जिथे कादरी जो जुती जो खड़को थे खड़को जुती जो कादरी जो खड़को थे तो जिन में भजी वेना तो कादरी के ये समझो अच्छा
खुदा गवाह है जिथे भी जिना जो असर हुजे ये मिर्गी जो दौरो जे पेट में सूर हुजे से जो का जिन अथस घर में भी न लगन पत्थर लगन भाजी रत बनजी वने चाय रत बनजी वने नलके जो पानी रत बनजी वने अटे में गंदगी अची वने के भी कादरी के जो पाजे मुर्शिद के गौ से आलम करे वनीदड़ हुजे ठंडी दुनिया का वठी करे मुकद्दी दुनिया ते पीराने पीर दस्तगिरी जो कदम वनीदड़ हुजे ये न हुजे तो हवा लगे वण वांगुर हेडो जो हेडो जो होजे ये न हुजे माने पर छोथो तो भी न चुका लगन छोटी छोटी लगन तो के चेजे वो ता फलाने तकीर में कराची में चई आया होसे जिना के कादरी पढ़े और मुंह जो का एकड़े घर में भी पढ़ी है बे घर में भी पढ़ी है ट्रे घर में भी मसे मुसा बस यो सोटन जो रिपट तो पे तो मुंह जे मार मां तो जो का कारोबार जे वाला कोन चे मुंह जे कादरी के वनी तो आजमारी हे जो तो कादरी जो मकाम ही वालो असा कादरी चिल्लाई ना हो असा कादरी यारी खाण वाला यारी वाले जानवर जी बकर जी निस्बत यारी सा थी वने शीह के ताकत ना है उन बकर के या बकरी के निहारे सके कोई उन बकर यारी वाले के खाण वाले जो कमाल छा होंदो अल्लाह का दुआ है तो तबारक व तआला मुझे में करने वाले बुजुर्ग भाई बारगाह में कबूल मुस्लिम अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू हथ मत कर बेंच आलम शरीफ टे दफा सूरह इखलास कुल पढ़ो सभी जे जिन के अजे कुरान पाक आया दुरूद सलाम जो पढ़ेला पेश कर सभी जे जिन के बन बस अल्लाह केजी भी ज़बान नहीं दस्तगी केजी भी ज़बान खामोश न हो जे बुलंद आवाज सा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह केजी भी ज़बान खामोश हो जे बुलंद आवाज सा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना महबूबना मुहम्मद व बारिक व सल्लिम हाल यारी शरीफ के सब कुरान पाक खत्म पाक के सब दुरूद सलाम के सब सलात के सब कुरान पाक के दसे शरीफ के सब कुरान पाक खत्म पाक के सब महबूब करीम कायनात के सरकार दरबार में मुझसे समझ हम पाक मर्जी दरबार में एक तो भी लगे शबी इमाम हसन इमाम हुसैन शुदा करबला शुदा समीर अहमद से शुदा रिश्ता पर साहब इकराम छह यान के सभी और हाजिर जमात जी अजीजन करीबन के खास कादरी करिए नौजवान जे अजीजन करीबन की जे पेन में जानो दानो रुपए दाखिल किया उन्हें सभी जे अजीजन करीबन की तान गुलाम दस्तगीर जे अजीजन करीबन के सभी वलीला बुजुर्गन के खास मुझे मुर्शिद सुने सैयद मोहम्मद आशिक शाह जिलानी रहमतुल्लाह अलैहि दरबार आलिया में अमीरुल मुजाहिदीन की दरबार आलिया में ये लोग खास कर पिरा में तस्वीर मौसूबानी कुतुब रब्बानी मुर्शिद दसे दरबार आलिया में या अल्लाह ने यारी शरीफ सदके सब रहमत तो फरमाइना कोट अंत रहमत तो फरमा जे में दानो दानो रुपए दाखिल किया उन्हें रहमत खुशी से रहमत तो फरमा गुलाम दस्तगीर रहमत तो फरमा आमीन कमरदीन सिंह से अता फरमा आमीन ऐ जे बे इनमें प्रोग्राम में अथरो वंडराया हुआ दानो दानो दाखिल किया और जे भी कहीं आया अल्लाह पाक बारगाह में कबूल फरमा के से अता फरमा जे के दोस्तान तमाम के आमीन सजे कोठवान ते रहमत अता फरमा करीम भी सत्ता फरमा रहमत बरकत भी शामान अता फरमा
या अल्लाह सा यात्रा खाली न वरा बेंदा जेके औलाद ना है ने सलामत रखा या अल्लाह यारी शरीफ जे सदके जेके औलाद ना है मेरी औलाद दी ने अता फरमा या अल्लाह करीम जो सतु कर हाफिज साहब रहमत अता फरमा बेंदा बरकत अता साहिब रज़ाक साहिब रहमत अता फरमा अमीन साहिब रहमत अता फरमा अमीन साहिब रहमत से सेहत रहमत बरकत इंशाअल्लाह अता फरमा असा सबनी रे खास करम अता फरमा या अल्लाह सा यात्रा खाली न वरा बे औलादन के औलाद अता फरमा बीमारन के सेहत अता फरमा असरन करीम के सब बे अंदर बरकत रहमत या अल्लाह सा यात्रा खाली न बे अंदर बरकत अता फरमा न गोठवारा अंदर रहमत अता फरमा बे अंदर बरकत रहमत अता फरमा ऐसा रहमत अता फरमा बार-बार मदीने पाक की हाजिरी नसीब पहुंच पीर दस्तगीर सवाली तुझे दर्जा सवाली न खाली बचड़ा हसन अमीर हुसैन जा पांजे नाने रसूल जे सदके पारत ते करम 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 अता फरमा सल्लल्लाहु तआला अलैहि व सल्लम व नूर अर्शी मुहम्मद व रसूल ला इलाहा